सय्यदना शफीना बीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। वरी दुरूद हिकिड़ो भेरो न बस। हजरत हबीब करीम मुझा महबूब करीम अजबात हबीब करीम चादर ताणियों सुता पिया। वो सजी सजी रात जागनान, सजी सजी रात रब जी इबादत कंदान, पेर सुजी वींदा हुया। जिब्रील जन्नत में वियो त बुराक काहे वञी हबीब खे वठी चा आया। जन्नत में ॾिठाई त 40,000 बुराक आहिनि। उन्हनि में हिकिड़ो बुराक आहे जेको रोए पियो। जिस्म उनजो दुबरो थी वियो आहे, बदरियूं उनजूं नज़र अचनि पियूं थियूं, अखियुनि मां आब अचे थो। जिब्रील घुमंदे घुमंदे चवे थो, ओ बुराक ॿुधाए त तो जन्नत में ही हाल छो कया? अर्ज़ कयाई त मूं हबीबन जो नालो ॿुधो हो त महबूब करीम अर्शे अज़ीम ते ईंदा, अर्शे बरीम ते ईंदा। मूं सोचो त मां लाइक़ न आहियां जो मदीने वारा घोट मुंहिंजे मथां सवार थियनि, पर रोआ पियो। मन बख़्त जागी पवे, मदीने वारो मूंसां राज़ी थी पवे। ओ तुंहिंजे शान मथां क्या कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथां तव्हां दुरूद पढ़ियो, बरकत थी। पाड़े वारा दोस्त अचनि पिया, पर थोरो अॻिते थी वियो। ओ तुंहिंजे शान मथां क्या कुर्बान नबी, तुंहिंजे शान मथां क्या कुर्बान नबी। घोरिया ॿार बचा जिंदो जान नबी, तुंहिंजे शान मथां। अभी दोस्तों जिब्रील बुराक खां पुछे थो। बुराक चयो त मूं हबीबन करीमन जो नालो इस्म मुबारक ॿुधो हुयो। सोचुमि नालो जंहिंजे ॿुधण सां दिल खे राहत थी अचे, सुकून थो अचे, इहो हबीब मन मुंहिंजे मथां सवार थिए। जिब्रील चयो त तुंहिंजे दिल में मुस्तफ़ा जो इश्क आहे। मुबारक थई मदीने वारो अॼु अचे थो ऐं तोखे वठी थो हला, तोते सवार थींदो। अजीज़ो दोस्तो, जिन जे दिल में मुस्तफ़ा जो इश्क आहे उन्हनि जो वॾो शान आहे। दुनिया जे अंदर वॾे खां वॾो आशिक़ मुस्तफ़ा जो हज़रत बिलाल थी गुज़रियो आहे। केर थी गुज़रियो आहे? 2004 में असां दिमशक वियासीं, उन जे मज़ार मुबारक ते वियासीं। कुबो मुबारक ठहियल आहे, माण्हू 50-52 माण्हू हुआसीं, जेतिरा अंदर ठही सघियासीं। सभु माण्हू रोई हज़रत बिलाल जे मुबारक कब्र खे भाकुर पाए रब करीम के अर्ज पिया कल, ओ मौलाए करीम, जेका दिल मुस्तफ़ा करीम जे मोहब्बत जी ज़रड़ी हिन जे दिल जे अंदर जेको मुस्तफ़ा जो इश्क हो उन मां ज़रड़ी असांखे अता कर। अज़ीज़ो दोस्तो, हबीब सां उन जो इश्क कीअं हो? किताब लिखियो आहे त हबीब करीम मुंहिंजा महबूब मदीने वारा शहनशाह रब दे अमर मञाऊं। बिलाल जंगलन ऐं जबलनि मां रोअंदो शाम आयो। किथे आयो? शाम आयो। जेॾी महिल दिमशक जे बाज़ार में रुलाई पिए थे, रोंदे रोंदे माण्हू पुछनि था, ओ बिलाल ॿुधाए त तूं दिमशक जे बाज़ारनि में रोई पियो, अखियुनि मां आब पियो वहाई, ॿुधाए त छो? हिकिड़े शाइर उन जी तर्जुमानी कई आहे त बिलाल जेको जवाब ॾिनो त उमर अदा मुंहिंजा मारूअड़ा छा कयो वजड़ा रुसी। ॾाढा सुभान अल्लाह कयो। उमर अदा
मुंहिंजा मारूअड़ा छा कयो वजड़ा रुसी छा कयो वजड़ा रुसी परदेही परदेसी उमर अदा मुंहिंजा मारूअड़ा छा कयो वजड़ा रुसी हिकड़ी विसराम ॿुधो सांगी सफ़र ते हलिया छा कयूं छा गछनी सांगी सफ़र ते हलिया छा कयूं छा गछनी कलम कज़ा जे कोटन में थियड़स के दुकनी कलम कज़ा जे कोटन में थियड़स के दुकनी रोंदे रात ॾींहा है रोंदे रात ॾींहा है रोंदे रात ॾींहा रोंदे रात ॾींहा पियो थम पादू पुसी उमर अदा मुंहिंजा मारूअड़ा छा कयो वजड़ा रुसी आशिकनि जी मंज़िल आहे ख़ुदा जो कसम जॾहिं दुनिया मां रेलत पे कयाई इज़राइल मथां आयो आहे घरवारी वीचारी चपड़ा कढी रोए पई चए पई ओ सोना बिलाल तूं मुंहिंजो सुहाग वञी पियो थो दुहागण पई बणजा वाह मुसीबत जा लफ़्ज़ चयाई पाण अखियूं खोले चयाई ओ मुंहिंजी घरवारी तूं रोई त भली रो तूं अखियुनि मां आब आणी त भली आण पर मां त ख़ुशि थो थियां जो मदीने वारे खे ॾिठे ॾींहं थिया मां जॾहिं मरी करे क़बर में पुॼंदुसि त मूंखे सभिनी खां अॻु में मदीने वारो दीदार कराईंदो ही मुस्तफ़ा जा ग़ुलाम हुया ओ हबीबनि सां प्यार करण वारा ई सोने बिलाल जो शान आहे केॾी नया रसा हुई उल्फत बिना नजी केॾी नया रसा हुई उल्फत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी उन घोड़े जे दिल में बि मुस्तफ़ा जो इश्क हो जिब्रील चयो हाणे तयारी कर बुराक में ताज़गी अची वई जिस्म में जान अची वई ॿियनि बुराकनि पंहिंजे ॿोलीअ में पुछियुसि त ओ बुराक तूं त ॾाढो हीणो तूं कमज़ोर अखियुनि तुंहिंजनि मां पाणी पे थे हलियो जिस्म तुंहिंजो डुबरो थी वियो चयाई यार वाकई ॻाल्हि सची आहे पर हींअर मां ख़ुशि ख़बर अथव छो आहियां चयाऊं ॿुधाए तूं छो ख़ुशि आहीं चई महबूबनि मुकिया मुबारक मिलण जी ओ हबीबनि मुकिया मुबारक मिलण जी तॾहिं छो न सरतियूं तॾहिं छो न सरतियूं कया ख़ुशि खिलण जी महबूबनि मुकिया अदा मुबारक मिलण जी जिब्रील केतिरा मलाइक नूरी ॼञ बि नूरी घोट बि नूरी वेस बि नूरी देस बि नूरी हबीब करीम जा प्यारा गुलाम जिब्रील सुहिणी ॼञ साण करे मक्के शरीफ़ में आयो आहे कोहे सफ़ा ते हज़रत जिब्रील सगोरे बुराक खे ॿधो आहे मुस्तफ़ा खे वठण लाइ अचे थो पर हबीब आराम में आहे निंड में जिब्रील पंहिंजे नूरानी चप्पल मुबारकनि सां जेके काफ़ूर जा चप ठहियल आहिनि हबीबनि करीमनि जे कदमनि मुबारकनि खे चुमी ॾिनी मुस्तफ़ा जिब्रील ॾे नेण खणी निहारियो आहे
मां कुर्बान वञा पंहिंजे महबूब जे नेण खणी निहारण तां। हबीबन फरमायो जिब्रील ॿुधाए त अॼु हिन टाइम ते तूं छो आयो आहे? अर्ज़ कयई त इन्नल्लाह क़द इश्ताक इला लिकाइक या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा प्यारा रसूल, रब तुंहिंजे दीदार जो मुश्ताक आहे। हिकिड़ो इश्तियाक मुश्ताक हुजणु, शौक़ हुजणु, उहो इंतज़ार वारो हूंदो आहे, मजबूरीअ वारो हूंदो आहे। अल्लाह इन्हनि शयुनि खां पाक आहे। ही हिकिड़ी मुस्तफ़ा जी मोहब्बत आहे, रब जी मोहब्बत आहे। रब ॼाणे त मदीने वारो घोट ॼाणे। महबूबन वज़ू कयो आहे, वज़ू करे को सफ़ा ते हलिया त जेको बुराक हबीबन जे लाइ साल पे रुनो टपे पियो। जिब्रील चयो त अल्लाह तस्ताई या बुराक, ओ बुराक तोखे हया नथो अचे या त तूं हबीब करीम जे लाइ साल रुने पे अॼु तो हबीबन जो दीदार कयो आहे, हबीब तो ते सवार थियण लाइ आया आहिनि, हाणे टपी छो थो? त जिब्रील खे चई त मयान आशिका माशूक रमज़ेस्त किरामन कातिबीरा हम ख़बर नेस्त। ओ सोना जिब्रील हिकु आशिक ॼाणे, ॿियो माशूक ॼाणे। महबूब घोटा, महबूब करीम तयार थी आयो आहे, रब जो महिमान थियण वारो आहे। मां मदीने वारे घोट खां हिकिड़ो सवाल मंझराईंदुसि, या रसूल अल्लाह, अॼु त तूं महिरबानी करी थो, अॼु त तूं मूं ते राज़ी थी थो, पर क़यामत जे मैदान में मूं बुराक खे, मिस्कीन बुराक खे महबूब न विसारजा। हबीब फरमायो मां तोखे कोन विसारींदुसि। हबीब करीम बुराक ते सवार थिया। बुराक कान यद ओ हाफ़िरतहू इंद मुंतहा नज़र ही, उहो बुराक जिते पियो नज़र रखे उते पियो कदम रखे। हलंदे हलंदे महबूबन करीमन खे मदीने शरीफ वारे इलाइके में नमाज पढ़ाई वई। बेतुल्लाम में हजरत मूसा जे कब्र खां मुंहिंजा महबूब गुजरा, बेतुल्लाम में भी बरकातूं नफ़िल पढ़ियाऊं। हजरत मदीने वारा घोट हजरत मूसा जे कब्र खां लंघिया। नबी से फरमायो त मररतु बिक़ब्र मूसा फ़इज़ा हुवा हय्युन क़ाइमुन युसल्ली फी क़ब्रिही। हबीबन फरमायो त मां हजरत मूसा जे कब्र खां लंघियुसि, ॾिठुमि त उहो ज़िंदा हुयो, बीठो हो ऐं नमाज़ पे थी पढ़ियाई। अजीजो दोस्तो, हबीबन फरमायो असां बैतुल मुक़द्दस में पहुतासीं, जीअं जो उते पहुतासीं त ॿिया नबी त बैतुल मुक़द्दस में मौजूद हुया, पर हज़रत मूसा बि मौजूद हो। वरी 6 आसमान ते ॾिठुमि त हज़रत मूसा उते बि मौजूद हुयो। हाणे इन्हे जो फ़लसफ़ो थोरो 2 लफ़्ज़नि में तव्हांखे सम्झाया त अल्लाह ताला नबीअनि खे, अल्लाह ताला वलीअनि खे, पंहिंजे सालिहीन बाननि खे रब करीम इहा ताक़त ॾिनी आहे त हू पंहिंजे असली जिस्म सां क़ब्र में हुजनि, पर मिसाली जिस्म सां जिते उन्हनि जी दिलि चवे उते मौजूद थी सघनि। उहा रब जी कुदरत आहे, उन्हनि खे रब जे तरफ़ां उन्हनि खे ताक़त मिलियल आहे। दुरूद पढ़ो त अॻिते हलूं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा। हबीबन नमाज पढ़ाई। हबीब करीम सिदरतुल मुंतहा ते पहुता। पहिरनि आसमाननि जो ज़िक्र नथो कयां, 7 आसमाननि जो सिदरतुल मुंतहा ते महबूब पहुता। मलाइकन जिब्रील अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, हेठि तव्हां अल्लाह जे नबीअनि खे नमाज पढ़ाई आहे, हिते मलाइकनि खे नमाज पढ़ायो। महबूब इमाम मलाइक मुस्तफ़ा जा जमायती आहिनि। मदीने वारे घोट फरमायो जन्नत जो मूं मुलाहिज़ो कयो, जन्नत जा जेके दरख़्त हुया, जेके वण हुया, हिक
अहिड़े हिकिड़े वण जो पाछो एॾो वॾो हो, एॾो वॾो हुयो, जेकॾहिं भलो घोड़े सुवार भले घोड़े ते 70 साल डुके लगातार त बि वण जो पाछो पूरो कोन। इहे नेमतूं, इहे महिरबानियूं मदीने वारे साईं खे हासिल थियूं। महबूब करीम फरमायो त सिदरतुल मुंतहा खां बाद में लामकान ॾे रफ़ रफ़ जी सवारी आहे। कहिड़ी सवारी आहे? जिब्रील चयो या रसूल अल्लाह, मुंहिंजी इंतिहा इते आहे। अबा जेके बशर चवनि, जेके आम इंसान चवनि, उन्हनि खे ख़बर हुअणु खपे त इंसान सभु मदीने वारो हेठि छॾे वियो, पर असां वरी चवंदा आहियूं त मुस्तफ़ा नूर आहे, ओ नूरी जहान बि हेठि आहे, पर मुस्तफ़ा जी हक़ीक़त जिते जिब्रील जा पर सड़नि पिया, उते मुस्तफ़ा जी जुती अॻिते मथे पई वञे। ही मुस्तफ़ा जो शान आहे, ही मदीने वारे घोट जो शान आहे। जिब्रील न हलियो, महबूब रब जे दरबार में पहुता, उते पहुता जिते ओलह न, ओभर न, उत्तर न, ॾखिण न। महबूबन करीमन फरमायो त मूंखे घबराहट महसूस थी। हज़रत सिद्दीक़ अकबर जे आवाज़ में हिकिड़ो बेमिसाल आवाज़ आयो त किफ़ या मुहम्मद फ़इन्न रब्बक युसल्ली, ओ मुंहिंजा महबूब उते बीह, तुंहिंजो रब तुंहिंजे मथां सलात थो पढ़े। महबूबन फरमायो उते पहुतासीं जिते को न पहुतो, जिते मकान न हो, जिते ज़मान न हो, जिते हवा न हुई, जिते दुनिया जी का खुशबू का न हुई, उन जाइ ते पंहिंजे करीम रहीम रब जो मूं हिननि अखियुनि सां दीदार कयो। अल्लाह साईं जे दरबार में मूं अर्ज़ कयो अत्तहियातु लिल्लाह, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजूं जानी, जिस्मानी, बदनी, रूहानी जेतिरियूं इबादतूं आहिनि, मुंहिंजा मौला इहे सभु तोला आहिनि। अल्लाह से फरमायो त अत्तहियातु लिल्लाह वस्सलवातु वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हबीबा तोते सलाम आ, तोते सलात आ, तोते रहमतूं ऐं बरकतूं आहिनि। मदीने वारे एन उन कंडीशन में रब जे दीदार में पंहिंजे सालिहीन बाननि खे यादि कयो, अर्ज़ कई त अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। मुंहिंजा मौला असां ते त सलाम हुजे, पर तुंहिंजे सालिहीन बाननि ते बि सलाम हुजे। अल्लाह साईं खे मदीने वारे अर्ज़ कयो त उम्मतुन मुज़निबतुन, ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत गुनहगार थी। अबा तुंहिंजे असांजे किरदार जी मुस्तफ़ा खे ख़बर हुई, पर इंसान त अञा पैदा ई कोन थियो। मलाइकनि सां रब मशवरो कयो त मलाइकनि चयो त मुंहिंजा मौला इहे खूनी ऐं फसादी ऐं जहिड़ेकार, अञा पैदा ई पाण कोन थियासीं। ओ मुंहिंजे महबूब करीम जा प्यारा गुलाम, हुज़ूर अर्ज़ कयो उम्मतुन मुज़निबतुन। रब फरमायो त जे तुंहिंजी उम्मत गुनहगार आहे न त व रब्बुन गफूर, रब बख़्शणहार। 50 नमाज़ूं मिलियूं, 50 घणियूं, 50 ऐं सूरह बकरा वारियूं आख़िरी आयतूं अल्लाह ताला मुस्तफ़ा खे इनाम में ॾिनियूं। 50 नमाज़ूं घणियूं, 50। अल्लाह जे नबी हज़रत मूसा जेको 6 आसमान ते हो, या रसूल अल्लाह रब तोखे ॾाज में छा ॾिनो? 50 नमाज़ूं। साईं महिरबानी कर मोटी वञ, उम्मत कान पढ़ंदी आहे। मुंहिंजी उम्मत, हज़रत मूसा चयो, मुंहिंजी कौम तुंहिंजे कौम खां वधीक मज़बूत हुई, मुंहिंजी कौम वधीक ताक़तवर हुई, उन्हनि नमाज़ कान पढ़ी अथई, रब ॾे मोटी वञ। अबा घणा माण्हू चवंदा आहिनि त कब्रुनि वारनि खां मदद न वठो, चवंदा आहिनि न। मां तोखे ॿुधाइण घुरां थो ख़ुदा जा बाना त अल्लाह जे नबी हज़रत मूसा जंहिंखे मदीने वारे घोट कब्र में ॾिठो हो, जेको कब्र में ज़िंदा हो, बीठो हुयो, उन तुंहिंजी मदद कई।
त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत कान पढ़ंदी आहे रब ॾे वञ। 9 चक्कर मदीने वारा घोट विया, 45 निमाज़ूं माफ़। हज़रत मूसा चयो त 5 बि कोन पढ़ंदे, वरी बि मोटी वञ। चई अल्लाह साईं इनाम ॾिनो आहे, अल्लाह साईं ॾाज ॾिनो आहे, हाणे मूंखे शर्म थो थिए जो मां रब जे दरबार में मोटी वञा। भला निमाज़ तोहफ़े में छो ॾिनई? सूफ़ ॾिए हा, ॾाढ़ूं ॾिए हा, उन सां गॾोगॾु का मेवात ॾिए हा, को केला ॾिए हा, को अंगूर ॾिए हा, खाधे जी शइ तोहफ़े में ॾिए हा, का मिठाई ॾिए हा। खुदा जो कसम रब अहिड़ो इनाम ॾिनो, रब करीम अहिड़ी महिरबानी फरमाई जो सिद्दीक हज़रत फारूक आज़म मौला अली मुश्किल कुशा हसनैन करीमैन त उन मां फ़ाइदो वठनि, पर 14 सदीअ जा मुस्लमान उन मां फ़ाइदो वठनि। इन्हीअ करे अस्सलात मिअराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जो मिअराज आहे। अल्लाह साईं अहिड़ी शइ तोहफ़े में ॾिनी जेका जंहिंमां तूं पियो फ़ाइदा वठी वठ। हाणे साईं हज़रत अली साईं जो मुख़्तसर शान जेकॾहिं न बयान कंदासीं त ॾोही थी पवंदासीं। छो त शेर ख़ुदा अल्लाहु अकबर यानी वॾी ख़ुशख़बरी ॿुधाया त तक़रीबन 1.5 खां पोणा 2 महीना थिया आहिनि मां इराक में हज़रत मौला अली मुश्किल कुशा जी ज़ियारत बि करे आयो आहियां। खुदा जो कसम जॾहिं असां नजफ अशरफ में हज़रत मौला अली मुश्किल कुशा जी ज़ियारत जे वास्ते वयासीं थे, तमाम वॾो सुहिणो मुबारक रोज़ो ठहियल आहे। रोज़े मुबारक जे ॿाहिरां जेके मेन गेट आहिनि अंदर दाख़िल थियासीं, अस्फहान ईरान जा एॾा ज़बरदस्त भला कालीन ज़मीन ते विछायल हा, पेर रखियासीं ॼण बखमल ते पेर रखियासीं। अंदर रोज़े मुबारक में दाख़िल थियासीं, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, असां 50 माण्हू हुआसीं, अंदर रोज़े में दाख़िल थियासीं। एॾी मखलूक एॾी खिलकत अल्लाह जी उन जाइ ते दीदार लाइ आई हुई जो तिर उछलाइण जेतिरी बि जाइ कान हुई। माण्हू इश्क में हुआ, माण्हू मोहब्बत में हुआ। हज़रत अली साईं जे मुबारक रोज़े ते, कबर मुबारक ते, जाली मुबारक ते, दरवाज़न मुबारकनि ते एतिरो त सोन लॻल हो जो मां चवां थो मण न टननि जा टन लॻल हो। ऐं हुन जी कैफ़ियत रोज़े मुबारक जी कीअं हुई? विच में रोज़ो हो, रोज़े जे ॿाहिरां वरी जीअं दालान जो सिस्टम थींदो आहे, ॿाहिरां दालान जो सिस्टम हो, ऐं दालान खां ॿाहिरि जिरेब जिरेब एकड़ एकड़ ताईं सन्हड़ा मीनार, उन्हनि मीनारनि जे मथां जेको आहे सो RCC छित ठहियल हुई, उन में अहिड़े क़िस्म जी काशी, अहिड़े क़िस्म जी टाइल लॻल हुई जो कुल ई क़ुरान पढ़ण विसरी विया, रुगो उन्हनि खे पिया ॾिसो। पर हिकिड़ी अहम तव्हांखे दावा सां ॻाल्हि ॿुधायां त मां ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त हज़रत अली मुश्किल कुशा जे पूरे रोज़े ऐं उन जे इहाते में ॻोल्हे ॾिठुमि त अलम नज़र अचे थो, अलम कोन हो। न सुहिणे हुसैन जे रोज़े ते मूंखे अलम नज़र आयो, न गाज़ी अब्बास जे रोज़े ते ऐं इहाते में नज़र आयो। पूरे इराक जे अंदर जिन जिन जायुनि ते असां वियासीं, हा को लिक में को ॻुझ में हुजे त ख़ुदा थो ॼाणे, पर मूंखे नज़र कोन आयो। अलबत्ता ईअं हुयो त नंढड़ा नंढड़ा झंडा मथे रोज़े मुबारक जी जेका नील आहे उन नील में लॻल हुया, पर असांजा टिकुंडा आहिनि उते हू चौकुंडा आहिनि। सॼी ज़ियारत करे आयासीं ऐं 11 वारी वॾी राति मुर्शिद गौसुल आज़म जे दरवाज़े ते गुज़ारीसीं। सॼी राति न उते नात पढ़ियाऊं, न उते वाइज़ कयाऊं, पर रुको ज़िक्र कयाऊं।
छा कयूं सॼी सॼी रात ज़िक्र उते इराक जा जेके रसूलुल्लाह जा आशिक हुया हुजूर गौस पाक जा मुरीद हुया उन्हनि जा हेॾा वॾा वार हुया ॾाढियूं बाशरीयत हुयूं ये चौधारी फिरी ऐं हथ हथनि में मिलाए एॾो अल्लाह जो ज़िक्र थे कयाऊं सर्दी एॾी हुई जो ॿाहिरि बीह कोन पिया सघूं पर हू एॾियूं अल्लाह जे ज़िक्र जूं ज़रबूं हणनि पिया जो उन्हनि जे वार वार मां पाणी पियो निकिरे अल्लाह साईं तव्हांजी ऐं मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं जी रहमत खुदा वारनि जो शान बयान कयो अथऊं उन्हनि जे सदके में खुदा जी रहमत नाज़िल थींदी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।